इन जो मतलब आहे त हिन वटि अॻु में अमुन न हुयो, हिननि जे लाइ अमुन न हुयो। चौथों, अली इब्न अबी तालिब जे शान में, अहले बैत जे शान में जेको गुस्ताखियूं कयूं थियूं उन्हनि मेंबरनि ते इहे बंदि कयूं वेंदियूं। इन ते साइन करण जो मतिलबु आहे त असां इहो कमु कयो पिए पर हुयो ग़लति, कयो पिए पर ग़लति हुयो। तंहिंजे करे हाणे अहद कयूं त न कंदासीं। अमीर शाम पाण खां पोइ कंहिंखे पंहिंजो जानशीन न बणाईंदो, कंहिंखे पंहिंजो जानशीन न बणाईंदो। अगरि इमाम हसन ज़िंदा हूंदा त हुकूमत वापसि मोटंदी इमाम हसन जे तरफ़, इमाम हुसैन ज़िंदा हूंदा त वापसि मोटंदी इमाम हुसैन जे तरफ़। अगरि ॿई ज़िंदा न हूंदा त उम्मत जे हवाले कयो वेंदो, उम्मत जंहिंखे चाहे इंतख़ाब करे। हाणे छा थियो? ॿ उम्मतूं हिकु थी वई आहे न, हिकु थी वई। इहो इमाम हसन जो पहिरियों कारनामो ऐं रसूल करम जन अॻु में चई चुका हुया त ही मुंहिंजो फर्ज़ंद सरदार आहे, सैयद आहे, ऐं मुंहिंजे उम्मत खे ॿिनि हिसनि में तक़सीम कयो वेंदो, ही वापसि हुनखे हिकु बणाईंदो। नबी अकरम अॻु में चई चुका हुया। बनी उमैया जी साज़िश नाकाम थी वई। न ॿ क़िबला बणिजी सघिया, न ॿ उम्मतूं बणिजी सघियूं, न ॿ दीन बणिजी सघिया। उम्मत हिकिड़ी थी वई, क़ुरान साॻो, दीन साॻो, क़िबलो साॻो, हज साॻो। पहिरियों कारनामो। ॿियो कारनामो, हाणे जॾहिं अमुन थी वियो ऐं अमीर शाम ॾिठो सॼे मुल्क ते मुंहिंजी हुकूमत थी वई हली, त हाणे अलीअ जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण जो कहिड़ो फ़ाइदो? फ़ाइदो ई कोन्हे। हाणे जेको घुरियोसीं पियो उन खां वधीक मिलियो, जेका तलब हुई उन खां वधीक मिलियो आहे। तंहिंजे करे 10 सालनि ताईं जेका मेंबरनि ते ही बदतमीज़ी कंदा हुया बंदि थी वई, जेसि ताईं वरी 50 हिजरीअ में, 40 हिजरीअ में मुआहिदो थियो आहे। 50 हिजरीअ में जॾहिं मुआविया खे ख़बर पई त छा थियो आहे, अर्ज़ु कयां थो तव्हांजे ख़िदमत में, तेसि ताईं अमुन रहियो। अमुन रहियो त छा थियो? कूफे मां जिन खे मौला फ़क़ीह बणाए छॾियो हुयो, मर्द औरतूं वफ़द ठाहे निकिरनि था, वञनि था शाम जे पासे, ऐं उते दीन मुस्तफ़ा बज़बान अली मुर्तज़ा, दीन मुस्तफ़ा बज़बान अली मुर्तज़ा बयान था कनि। जेको ॿियो मसइलो त दीन असुल पहुतो कोन्हे, दीन असुल पहुतो कोन्हे। मर्द पंहिंजा वफ़द ठाहे था वञनि, औरतूं जुदा वफ़द ठाहे थियूं। ये एतिरे क़दुरु तादाद में हुया जो तारीख़ दाननि इन मौज़ूअ ते जुदा किताब लिखिया आहिनि। वाफ़दात, अलवाफ़दात, उन्हनि मां 2 किताब अॼु बि मौजूदु आहिनि। हिकिड़ो मर्दनि जा जेको ॿुधाए थो, हिकिड़ो औरतुनि जा ॿुधाए थो। हता कि एसि ताईं जो इन्हनि मां के त ख़ुदि दरबार ताईं पहुता। अमीर शाम जे साम्हूं अलीअ जा फ़ज़ाइल पिया था बयान कनि, ऐं हुनखे बि सम्झ में कोन थो अचे छा थो थिए। तंहिंजे करे हू बि वाह वाह पियो चवे, हू बि वाह वाह पियो थो चवे, छो त हुनखे जेको हासिलु थियणो हो त हासिलु थी वियो। एतिरे क़दुरु थी वियो जो तारीख़ चवे थी त दिमिश्क खां सवाइ बाक़ी शहर ॼण त अमीर शाम जे कब्ज़े में ई न रहिया। एतिरे क़दुरु तबलीग थी, एतिरे क़दुरु तबलीग थी। तव्हां ॾिसो था
अगर ॿियो न त तव्हां पढ़ंदा हूंदो अहले बैत जो काफ़िलो या सरज मुबारक जेको आहे फलाणे शहर में पहुता, उन में बिगावत थी। उन में बिगावत कीअं थी बाबा, कंहिं इहा तबलीग कई? माशाअल्लाह माशाअल्लाह। इन्हनि ताईं त दीन अॻ में बनी उमैया पहुचायो, उहो त अहले बैत जे दुश्मनीअ वारो दीन हुयो। इन्हनि खे मुहबत में कंहिं बदिलायो आहे? हीअ जेके वफ़द हुया, हे जेके वफ़द हुया। तंहिंजे करे शाम में दिमिश्क वञी हिन वटि रहियो, बसि अमुन थी वियो, उम्मत साॻी हिकिड़ी थी वई, ऐं शाम ताईं बि असुल दीन पहुची वियो। माशाअल्लाह। जॾहिं न 50 हिजरी थी अचे, हाणे अमीर शाम ॾिसे थो, हुनखे आसार नज़र आया पंहिंजे ई शाम मां बिगावत जा। हाणे महसूस थो करे त इमाम हसन सुलह करे मुंहिंजे पेरनि हेठां तख़्तो ई कढी छॾियो आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। मां त कुझु ॿियो पियो सम्झो, हीअ त थी कुझु ॿियो वियो आहे। इन करे सुलह टोड़े छॾी, इन करे सुलह टोड़े छॾी। 50 हिजरीअ में सभ खां पहिरीं इमाम हसन खे शहीद कयो वियो ज़हर जे ज़रिए, ऐं पोइ जेको अहले बैत जो मर्कज़ कूफ़ो, उनखे बदिलायो वियो। कंहिंजे हवाले कई? इब्न ज़ियाद जे पीउ ज़ियाद जे हवाले। ज़ियाद जे हवाले कूफ़ो थियो। छा थियो? 3 सालनि में ज़ियाद इतां 50,000 अहले बैत जा मुहिब लॾाए छॾिया, जलावतन कया, के जज़ीरे में, के खुरासान, के अफ़गानिस्तान, के काॾे, ऐं उन्हनि जे घरनि में वरी कूफ़े, जज़ीरे ऐं शाम मां अमीर शाम जा हामी आणे रहाया विया। आदि जहिड़ा असहाब रसूल शहीद कया विया, हुनजा साथी शहीद कया विया। छो त हुन ॾिठो त हाणे हर शइ मूंखां वञे थी। 3 सालनि खां पोइ ज़ियाद बाक़ी रहियल कूफ़े वारनि खे जमो कयो कूफ़े जी मस्जिद में। चवे थो तव्हां वटि 2 रस्ता आहिनि। हिकिड़ो रस्तो, हे साम्हूं जल्लाद बीठा आहिनि, या क़त्ल थियो, या अलीअ खां बेज़ारी करे। केतिरा क़त्ल थी विया, केतिरनि ज़बान सां बेज़ारी कई। इहो 3 सालनि खां पोइ जॾहिं इहो ज़ियाद ताउन में मरी ऐं जहन्नम पहुतो, त कूफ़ो बदिलजी चुको हो। हाणे उहो कूफ़ो न आहे जेको अलीअ जो इल्म अलीअ वारो शागिर्द शहर हुयो। मौला जा शागिर्द जलावतन थी विया, को किथे, को किथे, को किथे। हाणे इहो उहो कूफ़ो आहे जेको सन 50 हिजरीअ खां बदिलियो आहे। केसि ताईं? तक़रीबन कोई 16 या 17 साल, सन 67 हिजरीअ ताईं। 67 हिजरी छा आहे? कल मुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ु कयो, हिकिड़ो दफ़ो वरी दोहरायां थो। माशाअल्लाह। इमाम हुसैन मदीने मां निकिरनि था, हज़रत उम्मे सलमा पुछो, पाण फरमायो इराक़ थो वञे। मौला जो अॻु में ई इरादो आहे इराक़ वञण जो, कूफ़े वञण जो। कुझु खां लिकायो जेके अहल न हुया, कुझु खे बयानु कयो। सभिनी खां वधीक जेको बयानु कयो आहे खुलियल नमूने सां, हज़रत उम्मे सलमा जी, ज़ौजे रसूल उम्मुल मोमिनीन जे ख़िदमत। जॾहिं बीबीअ पुछो तव्हांजो किथां जो इरादो आहे, पाण फरमायो इराक़ जो इरादो आहे, खुलियल नमूने सां। मके मां जॾहिं निकिता, इब्न अब्बास पुछे थो, मौला फरमायो कूफ़े थो वञा। चवणु लॻो कूफ़े वारा बेवफ़ा आहिनि। मौला फरमायो मूंखे ख़बर आहे। चवणु लॻो पोइ अहले बैत खे भला छॾे वञो। हाणे मौला फरमायो इन्नल्लाह यरानी क़तीला व यराहुन्न सुबाया। अल्लाह जी मशीयत इहा आहे त मां हुन जे राह में क़त्ल थियां
ऐं ही उन जे राह में क़ैदी बणिजनि। मौला जो मनसूबो वाज़े आहे। अॻिते मौला जो मनसूबो वाज़े आहे। मौला जे मनसूबे में सभिनी खां पहिरियों कमु इहो आहे त कूफ़े खे साफ़ करिणो, कूफ़े खे वापसि इल्म अलीअ जो शहर बणाइणो। कीअं बणाइजे? मौला वञनि था, मौला खे ख़बर हुई हीउ कूफ़ो उहो न आहे, तंहिंजे करे वफ़ा कोन कंदा, बेवफ़ाई थींदी। पर मां मज़लूमाना शहादत जे ज़रिए कूफ़े वारनि जे दिलनि में इहो जुर्म जो अहसासु पैदा करे वेंदुसि त असां ई दावत ॾिनी हुई ऐं असां ई वफ़ा न कई, फ़र्ज़ंद रसूल शहीद थी वियो, अहले बैत हीअं असीर थी विया, असां मुजरिम आहियूं, असांखे कुझु करण जी ज़रूरत आहे। तंहिंजे करे तवाबीन यज़ीद जे मौत खां पोइ ऐं उन खां पोइ मुख़्तार खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रबीउल अव्वल खां 66 खां वरी रमज़ान 67 ताईं इहो साल ऐं चंद महीना मिलिया आहिनि। इन में मुख़्तार इन कूफ़े मां चूंडे चूंडे अहले बैत जा दुश्मन ख़तमु कया। चूंडे चूंडे ख़तमु कया। विच में चाहियां त हिकिड़ो ॿियो जुमिलो बि चाहियां, उहो इहो आहे त चयो थो वञे बाबा करबला में इमाम हुसैन जे मुक़ाबले में सभु कूफ़ी हुया, आया कूफ़े खां हुया, पर इहे हुया असुल शाम जा जेके 53 में लॾाए आया हुया। इन करे अहले बैत कॾहिं कोन चयो आहे त असांखे कूफ़े वारनि क़त्ल कयो, न अहले बैत हमेशह चयो आहे असांखे शाम वारनि क़त्ल कयो। असांखे शाम वारनि क़त्ल कयो। इन करे छा थियो? मुख़्तार कूफ़े खे जो साफ़ कयो त उहो 68 हिजरी 67 हिजरी ऐं अॼु जो दौरु वरी कूफ़ो कॾहिं बनी उमैया जे कब्ज़े में न आयो, एसि ताईं जो जल्लाद तरीन तारीख़ जो गवर्नर हज्जाज कूफ़े पहुतो, लेकिन कूफ़े ते कंट्रोल न करे सघियो। माशाअल्लाह। बनी अब्बास कॾहिं कूफ़े ते हावी न थी सघिया। हमेशह कूफ़ो बाग़ी रहियो, बनी उमैया जो बि बनी अब्बास जो बि। सफ़ाई कंहिं कई? हुसैन जे खून, हुसैन जी मज़लूमियत। अगरि इमाम हुसैन न वञनि हा हिननि जे दिलनि में गुनाह जो अहसासु पैदा न थिया, कूफ़ो वापसि न मोटिया, कूफ़ो वापसि न मोटिया। मौला जे उन दर्सन जो नतीजो आहे अॼु ताईं इहो इल्म जो मर्कज़ कूफ़ो ऐं नजफ़ क़ाइम आहे। हिन जो बुनियादु अलीअ विधो आहे, अली इब्न अबी तालिब विधो आहे ऐं अजीब नमूने सां विधो आहे। हिकिड़ो तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां थो जुमिलो, ज़रा गौर फरमाइजो। हिकिड़े दफ़े कुमेल चए थो त मौला मूंखे वठी निकिता कूफ़े मां ऐं वादी सलाम जे पासे जंहिंखे हाणे असां नजफ़ चऊं था। राति हुई, मौला हिकिड़ी जाइ ते पहुची हिकिड़ी लकीर कढी जे कुमेल इन खां अॻिते न अचिजे, हितां अॻिते न अचिजे। कुमेल बीही रहियो, मौला अॻिते विया। काफ़ी देरि गुज़री वई बीठे बीठे। कुमेल थकिजी पियो, वेही रहियो। वेठे बि काफ़ी देरि गुज़री वई। हाणे परेशान थियो त मौला सां दुश्मनियूं बि आहिनि, मौला अकेला विया आहिनि, ख़बर न आहे छा थींदो। बर्दाश्त न करे सघियो, अॻिते वधियो। अॻिते अचे त ॾिसे त अजीब हिकु मंज़र आहे। अली इब्न अबी तालिब कुझु ज़मीन खोटरी आहे ऐं उन में पंहिंजो सर विझी कुझु चई रहिया आहिनि। माशाअल्लाह। ज़मीन कुझु खुटियल आहे, उन में मौला सर पंहिंजो विझी कुझु चई रहिया आहिनि।
कुमेल जे अचण जो आवाज़ जो थियो त मौला पोइ हिते ॾिठो, फरमायो कुमेल चई हा साईं। मौला फरमायो तव्हांखे मां रोकियो हुयो, चईंसि मां बर्दाश्त न करे सघियुसि। मौला ही छा आहे, ही तव्हां सर विझी छा था कयो? हाणे मौला फरमायो हा हुना इल्मुन जमन जमा, ही मुंहिंजो सीनो इल्म जो समुंड आहे जेको छोलियूं थो हणे, लेकिन लाइक़ माण्हू न आहिनि जिन ताईं मां पहुचायां। तंहिंजे करे मां पंहिंजो कुझु इल्मु हिन ज़मीन जे हवाले कयां थो। सुभाणे जॾहिं हिन मां सलाह निकिरंदा ऐं हितां वारा खाईंदा त मुंहिंजो इल्मु मुंतक़िल थियो। ही नजफ़ जी सरज़मीन, ईअं इल्म अलीअ जी सरज़मीन न बणी आहे। ईअं इल्म अलीअ जी सरज़मीन न बणी आहे। हिते जा शागिर्द जेके लाइक़ पंहिंजो पाण खे बणाइनि था, उहे डायरेक्ट अलीअ जा शागिर्द बणिजी था। लाइक़ बणजण जी ज़रूरत आहे, लाइक़ शागिर्द बणजण जी ज़रूरत आहे। हुनजे इल्म जो फैज़ अॼु बि जारी आहे। अगरि तव्हां निशानी ॾिसणु चाहियो, कॾहिं हिन सरज़मीन खे खोटियो तव्हांखे दुर नज़र ईंदा, दुर नजफ़ बि किथां थींदो ई कोन्हे। इहो तव्हांखे दुनिया में ॿियो किथे न मिलंदो सवाइ इन ज़मीन में जंहिंमें अली इब्न अबी तालिब पंहिंजो इल्मु रवायो। तव्हां अंदाज़ो लॻायो त अली इब्न अबी तालिब जी तव्हां सां केतिरी मुहबत आहे, तव्हांजे दीन जो केतिरो ख़्यालु आहे हुनखे, तव्हां ताईं दीन ऐं इल्मु पहुचाइण जो इंतज़ाम अली इब्न अबी तालिब कहिड़े नमूने सां कयो आहे। केतिरी मुहबत हूंदी मौला जी पंहिंजे मञण वारे सां, जो अगरि लाइक़ शागिर्द नथो मिले त ज़मीन जे हवाले था कनि, ताकि क़यामत ताईं ईंदड़ मुहिबाने अलीअ खे इहो इल्मु मिलंदो रहे। हीउ जेको न तो वटि हिन वक़्तु नमाज़ पहुती अथई या इतां पहुती अथई, हीउ जेको रोज़ो पहुतो थी, दीन पहुतो थी, इहो इतां पहुतो थी। इन करे सभिनी ते लाज़िम नमाज़ पढ़े तो सलाम करे, अस्सलामु अलैका या अमीर अल मोमिनीन। मौला नमाज पहुचाए तुंहिंजो शुक्र आहे, महिरबानी तुंहिंजी, असां नमाज़ी बणियासीं। दीन पहुचाई तुंहिंजी महिरबानी, असां दीनदार बणियासीं। जेकर तूं इंतज़ाम न करे हा असां बेदीन रहिजी वञूं। एहसान अली अली, एहसान अली इब्न अबी तालिब। आशूर जी शब मौला सभिनी खे ॿुधाइणु शुरू कयो आहे, हबीब सुभाणे तूं बि शहीद थींदे, मुस्लिम सुभाणे तूं बि शहीद थींदे। नालो खणनि था, रावी चयो त मूं ॾिठो पिए जीअं जीअं जंहिंजो नालो खणे हा मौला त सुभाणे तूं बि शहीद थींदे। उनजो चहिरो ईअं खिड़ी पियो वियो जीअं गुलाब जो गुल खिलियो। आदाब जी महफ़िल आहे, अॻियां बुज़ुर्ग वेठा हुया, पोयां जवान, हुनजे पोयां नौजवान। कासिम 14 सालनि जो आहे, ॿार आहे, तंहिंजे करे सभिनी जे पोयां ख़ैमे जे दरवाज़े ते जॻह मिली। मौला सभिनी जा नाला खयां, जॾहिं कासिम जो नालो न आयो त कासिम छा कयो, जो गोॾनि भर वेही थोरो पंहिंजो पाण खे मथे कयो ताकी मौला मूंखे ॾिसे। जॾहिं मौला जी नज़र पई, हाणे कासिम चयो त मौला छा सुभाणे शहीदनि जे लिस्ट में मुंहिंजो नालो न आहे?
सुभाणे मां शहीद न थींदुसि। जज़्बो लेकिन मौला ॾेखारणु चाहिनि था त सिर्फ़ु जज़्बो न आहे, मारिफत बि आहे। मौला सॼो कासिम खे जॾहिं कासिम वेझो आयो मौला फरमाइनि था या बुनैया कैफ़ अरल मौत, कासिम पुट तोखे मौत कीअं थो लॻे? वो जज़्बो हुयो, ही मारिफत आहे। मौत तोखे कीअं थो महसूसु थिए? हज़रत कासिम फरमायो अहला मिनल असल, माखीअ खां वधीक मिठो आहे। माखीअ खां वधीक मिठो आहे। हिकिड़ी अजीब तक़सीम आहे। अली अकबर पुट हुसैन जो आहे लेकिन पालियो हसन ऐं ज़ैनब आहे। कासिम पुट हसन जो आहे पर पालियो हुसैन आहे। हिन करे मौला हमेशह चवंदा या बुनैया, ए मुंहिंजा पुट। 14 साल मौला पालियो कासिम खे। हाणे जॾहिं मौला कासिम जी मारिफत बि ॾिठी, जज़्बो बि ॾिठो, हाणे मौला फरमाइनि था कासिम तूं त तूं आहे, मुंहिंजो 6 महीननि जो असगर बि सुभाणे शहीद थींदो। रवि चयो त मूं ॾिठो कासिम हिकिड़ो दफ़ो थोरो पोइते हटियो, पोइते हटण खां पोइ बीहे थो ऐं हाशमी जोश जो मुज़ाहिरो करे चवे थो मौला कंहिंमें इहा जुरत है जो मुंहिंजे ज़िंदगीअ में ख़ैमनि में अचे, मुंहिंजे नंढड़े भाउ अली असगर खे शहीद करे? कंहिंमें इहा जुरत है जो मुंहिंजे ज़िंदगीअ में केरु दुश्मन ख़ैमनि में अचे, मुंहिंजे नंढड़े भाउ अली असगर खे शहीद करे? मौला हिकिड़ो दफ़ो वरी सीने सां लाथो, फरमाइनि था कासिम अली असगर ख़ैमनि में शहीद न थींदो, मुंहिंजे हथनि ते मैदान जिहाद में शहीद थींदो। बस हिकिड़ो जुमिलो सुबह आशूर थी आहे, हर को चए थो अॻ में मां हर शहीद खां पोइ हज़रत कासिम अचनि था, मौला मूंखे इजाज़त ॾियो, मौला मूंखे इजाज़त ॾियो। लेकिन हज़रत अली अकबर जे शहादत खां पोइ हाणे कासिम खां बर्दाश्त न थो थिए। अलामा मजलिस लिखियो कासिम हिकिड़ो अजीब कमु कयो जो आख़िर हुसैन खे इजाज़त ॾियणी पई। कासिम छा कयो? कासिम फरमाइनि था कासिम मौला जे पेरनि में वेही रहियो, कॾहिं पेर चुमे अचे तो मौला मूंखे इजाज़त ॾियो, कॾहिं हथ चुमे अचे तो मौला मूंखे इजाज़त ॾियो। कासिम एतिरा मौला जा पेर चुमिया जो आख़िर मौला खे इजाज़त ॾियणी पई। हाणे 14 सालनि जो ॿारु थींदो आहे, 14 सालनि जो ॿारु थींदो आहे। न का तलवार 14 सालनि जे मुताबिक़ आहे, न को हथियार 14 सालनि जे ॿारनि जे मुताबिक़ आहे। हाणे रिवायत तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कयां थो, यज़ीद जे लश्कर मां हुमैद इब्न मुस्लिम आहे, जेको ईसाई आहे, जंहिंखे यज़ीद इब्न ज़ियाद मोकिलियो ई न करे आहे ताकि हालात लिखे। हाणे हुमैद इब्न मुस्लिम चए थो मूं ॾिठो हुसैन हिकिड़े ॿार खे पाण खणी घोड़े ते सवार कयो, उनजे जिस्म ते कोई हथियार न हुयो, हिकिड़ो पहिरियाण हुयो जेको पाए उहो निकितो आहे, हथ में तलवार अथसि। ऐं हुमैद बिन मुस्लिम जा जुमिला आहिनि, मां जो ॾिठो उनजे चहिरे जे तरफ़ कशुफ़तुल क़मर, ॼण त चंड जो टुकड़ो थो लॻे, चंड जो टुकड़ो थो लॻे। ठीक है, अहले बैत जे मञण वारे जा जुमिला न आहिनि, ईसाई जा जुमिला आहिनि। कशुफ़तुल क़मर, चंड जो टुकड़ो थो लॻे। जंहिं लश्कर ते हमलो कयईं, शेर थो पढ़े इन तनकुरूनी अना इब्नुल हसन, नथा ॼाणो त ॼाणो हसन जो फर्ज़ंद कासिम आहे, नथा सुञाणो त सुञाणे वठो, हसन जो फर्ज़ंद कासिम आहे। मौला हमलो कयो, हीअ चए थो मूं सां गॾु
शाम जो हिकिड़ो वॾो पहलवान ॾिठो उन चयो त मां ज़रूरु हिन ते हमिलो कंदुसि। हीउ ॾिस चवे थो त जेको लश्कर हिन खे चारो तरफ़ मुहासिरो करे विया उहे काफ़ी आहे वीचारे ॿार जे लाइ, तूं छो थो वञे? हिन चयो न मां वेंदुसि। हाणे हीउ चवे थो त छा अहिड़ा चंड जे सूरत जहिड़ा शहज़ादा बि क़त्ल जे क़ाबिल हूंदा? चए थो हिन खे रहम न आयो, हिन खे रहम न आयो। वॾो पहलवान आहे शाम जो, लेकिन चए थो मूं ॾिठो हज़रत क़ासिम जे पोयां पोयां थो अचे, पोयां पोयां हिन पोयां लिकी हज़रत क़ासिम ते हमिलो कयो। हज़रत क़ासिम हाणे ज़ीन तां जीअं ज़मीन ते आयो मौला सलाम कयो आहे, अस्सलाम अलैक या अबा अब्दुल्ला, मौला मुंहिंजो आख़िरी सलाम। उमेद चए थो मूं ॾिठो हुसैन ईअं हमिलो कयो जे बाज़ पंहिंजी शिकार ते ईंदो आहे। हुसैन जे हमले जे करे इहो यज़ीद जे लश्कर ऐं हुसैन में जो मुक़ाबिलो थियो, चए थो त एतिरो त ज़मीन मां मिटी उॾामी जो मूंखे ख़बर न पई पए त छा थो थिए, ख़बर न पई त छा थो थिए। चए थो मां तरसियुसि जॾहिं मिटी इहा वेठी त मूं ॾिठो त हुसैन करबला जे ज़मीन ते वेठल हुयो, क़ासिम जो सर हुसैन जे गोद में हुयो ऐं हुसैन ॾिसी रहियो हुयो जीअं कारी क़ुरान पढ़ंदो आहे। चए मां वेठो हुयुसि, हुसैन चई रहियो फर्ज़ंद क़ासिम उन वक़्तु सॼो हुई जॾहिं मां तुंहिंजी का मदद करे नथो सघां। चए त मूं ॾिठो क़ासिम जो रूह परवाज़ थियो। हुसैन इन ॿार खे खयो पर खणी नथो सघे, सीने सां लॻाए ऐं क़ासिम जा पेर ज़मीन ते लॻंदा था अचनि। चए त मां ॾिसंदो रहियुसि, गौर सां ॾिसंदो रहियुसि। हुसैन इनखे खणी उन ख़ैमे में आयो जिते अली अकबर जी लाश अॻ में पियल। चए त मूं ॾिठो हुसैन वञी इन क़ासिम जी लाश रखी, विच में हुसैन वेही रहियो, हिकिड़ो हथु रखियो क़ासिम जी लाश ते, ॿियो हथु रखियो मौला अली अकबर जे लाश ते। आसमान जे तरफ़ मौला सिर बुलंद करे फरमायो वाह गुरबता, वाह गुरबता, हाय हुसैन अकेलो रहिजी वियो, क़ासिम तूं बि छॾे वे, अकबर तूं बि छॾे वे। अला लानतुल्लाहि अला सयअलमुल लज़ीना ज़लमू अय्य मुनक़लिबिन। अल्लाहुम्मा कुल्लि वलिय्यिकल हुज्जत इब्न हसन सलवातुका अलैहि व अला आबाइहि फी हाज़िहि साअति व फी कुल्लि साअ वलिय्यन व हाफ़िज़न व क़ाइदन व नासिरन व दलीलन व मुअय्यिनन हत्ता तुस्किनहु अर्ज़क व तुमत्तिअहु फ़ीहा तवीला।